बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नहमदुहु व नुसल्ली मुहम्मदन व अला आलिहि। अम्मा बादु बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असहाबुल किसा जो सरखील अली इब्न अबी तालिब कदवतु अहलिल किसाए इमामुल अतकिया है। लक़ब नंबर 50 ऐं 51 जे तव्हांजे साम्हूं असीं पेश करे रहिया आहियूं। अली इब्न अबी तालिब जा उहे अलक़ाब जेके तारीख़ बयानु कया या मुख़्तलिफ़ मोरदनि ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिना। असहाबे किसा यानी अहले किसा चादर जे हेठि जेके 5 तन पाक आया, उन्हनि में हज़रत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको पाण रहमत लिल आलमीन आहे, उन्हनि जे लाइ बि सरखील, उन्हनि जे लाइ बि असहाबे किसा ऐं अहले किसा में क़दवा ऐं मुक़द्दम अली इब्न अबी तालिब रहिया आहिनि। यानी सभिनी जे लाइ हिकु तवाज़ुन अली इब्न अबी तालिब जी ज़ात आहे। वाकिन ॻाल्हियूं ॻुझियूं आहिनि जेके विसारण बि मुश्किल आहिनि, उन्हनि खे छेड़ण ऐं पचारण बि मुश्किल आहे। अलीअ जी उहा हस्ती जेको रहमत लिल आलमीन आहे, ऐं वरी उन खां बाद बीबी फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा अहले किसा जी मालिका उन चादर जे हेठि रही आहे। हू आलमीन जे लाइ रहमत, ऐं पैगम्बर फ़रमाइनि था धीअ पीउ जे लाइ रहमत। त जनाबे सैयदतुन निसाइल आलमीन जेका हिसाब पंहिंजे पीउ जे लाइ नबीअ जे लाइ रहमत थी रही आहे, ऐं ॿिए तरफ़ खां पंहिंजे शोहर जे लाइ सरखील जे लाइ बि जेको आहे सो निस्फ़ ईमान। छो जो पैगम्बर ख़ुदि फ़रमाइनि था त ज़ौजा निस्फ़ ईमान आहे, इज़्दिवाज निस्फ़ ईमान आहे। त अली इब्न अबी तालिब जेको कामिल ईमान आहे, उन में बि जनाब सैयदा सां इज़्दिवाज निस्फ़ ईमान आहे। इहा मर्तबो जनाब सैयदा जो, ऐं जनाब सैयदा जो मर्तबो उहो रहियो आहे छो जो ॿारनि जूं कफ़ील माऊं थियूं रहनि, लेकिन हीअ उहा बीबी आहे जंहिंजो सरखील अली इब्न अबी तालिब आहे। पर पैगम्बर फ़रमाइनि था त फ़ातिमा उम्मु अबीहा, हीअ त पंहिंजे बाबा जे लाइ बि अम्मा आहे। जॾहिं त पैगम्बर कफ़ील, पर पैगम्बर इहो था ॿुधाइणु चाहिनि त जेको ॾुख ऐं सुख में बीबी साहिबा मूंसां जेको मुंहिंजी ॿचिड़ी तहमुल कयो आहे, यानी उहो माउ वारो तहमुल बीबी फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह कयो आहे। हसन हुसैन जेके नबी जा ॿचिड़ा आहिनि, पाण फ़रमायूं त अबनाना व अबनाकुम क़ुर जी आयत सां नबीअ जा ॿचिड़ा अलीअ जा ॿचिड़ा आहिनि। उन्हनि जे लाइ उन्हनि जो सरखील अली इब्न अबी तालिब आहिनि, जवानाने जन्नत जा सरदार आहिनि। उन खां बाद अॻियूं लक़ब आहे इमामुल अतकिया, जेके ज़रा ख़ुशी अचे त सजदो कनि, ज़रा ग़मी अचे त सजदो कनि, ज़रा अंधू अचे त सजदो कनि, ज़रा फ़रहत अचे तब सजदो कनि। हर हाल में सुबूहुनि क़ुद्दूसनि जी जिनजी आवाज़ हुजे, ऐं मुत्तक़ी ऐं परहेज़गार हुजनि। इमामुल अतकिया आहे, मुत्तक़ी आइमा जा इमाम, उन्हनि जो इमाम बि अली इब्न अबी तालिब आहे। त इहो अली इब्न अबी तालिब जो 51 नंबर लक़ब आहे, ऐं जेको मुत्तक़ी आइमा जो बि इमाम अली इब्न अबी तालिब आहे। ख़ुदि बि शहीद आहे, ऐं शुहदा जो बाबो बि अली इब्न अबी तालिब आहे। इंशाअल्लाह आइंदा क़िस्त में तव्हांखे वधीक लक़ब अली इब्न अबी तालिब जा ॿुधाईंदासीं।